जंगी जेका वॾी जंग जो थी नंढड़ी ॻाल्हि कोन्हे उन खां पोइ सिंध जा लखे मुलाज़िम उन्हनि जो एहसान मल्हायो जिन मुंहिंजे हर सॾ खे लबे कयो मूं जिथे बि मूं आवाज़ उथारियो मूं डायरेक्ट वॾी वॾी लेवल ते माण्हुनि ते आङिरियूं कयूं सिंध जा लखे मुलाज़िम गॾु आहे मुलाज़िम गॾु न हुजनि हा त मां हिकिड़ो नंढड़ो एचएस कयां हिन हाई स्कूल जो त पोइ मां हेॾी माना आङुर न खणी सघां तंहिंजे करे मां उन्हनि सभिनी जो थोराईंदो आहियां ऐं मुबारकबाद उन्हनि सभिनी सिंध जे लखे मुलाज़िमनि खे ॾियां ऐं मूं पहिरें ॾींहं खां चयो हो मूंखे रुकावटूं विझण लाइ बेजा तनक़ीदूं कयूं वयूं ऐं मां सम्झां पियो त हिन तहरीक खे कमज़ोर करण लाइ इहे माण्हू पंहिंजी भंगार वेही रहिया आहिनि कंहिं वॾेरे जी भंगार कंहिं गवर्नमेंट जे माण्हुनि जी पर मां डिसर्टेड कोन हुउसि मूं हुनखे ॿुधो अणॿुधो करे छॾियो गैर ज़रूरी तनक़ीद जेके चवनि पिया त मन मायूस थिए पोइ ते हटे मां सम्झां पियो मां लीडर मां पोइ ते हटां पियो सॼी तहरीक जो रुख बेतशा वत ज़ुल्म तशा इज़त ख़ुदा जे जेकॾहिं मुंहिंजे थ्रू मुंहिंजी शिकिल में अलाह साईं जेकॾहिं लखे माण्हुनि खे को फ़ाइदो ॾिनो मां पंहिंजो सिर्फ़ु तिरी ते खणी निकितो हुउसि मां पोइ हिते हटण लाइ तयारु कोन हुउसि वॾा थ्रेड आहे पोइ तव्हां खोड़ मुंहिंजा तव्हां भाइर ऐं दोस्त आहियो पर डट के फेस कयोसीं अलाह साईं असांजी मदद कई तव्हां सभिनी खे खोड़ मुबारकूं सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे सुवाल ई नथो पैदा थिए सिंध हुकूमत कंहिं वेसाघाती करणु त परे के सोचे नथी सोचे सघे जो ताक़त तव्हां मुलाज़िमनि जी मज़बूत आहे असांजे मज़बूत क़यादत जे हथ में आहे सुवाल ई नथो पैदा थिए सरकार 1% का मुनाफ़ी करे मुनाफ़ी कई पोइ सम्झो था तंहिंजे करे को बि कंहिं ख़बरदार मुलाज़िम इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद थैंक यू अलाह से तव्हां ख़ुशि कंदो थैंक यू